अवांखे अपडेट कंदा हलूं। अहम ख़बर है भिरिया सिटी में क़ौमी शाहराह ते मोटरसाइकिल ऐं ट्रैक्टर ट्राली में टक्कर थियो आहे। हादसे के नतीजे में एक ॼणो फौत थी वियो आहे जॾहिं त 2 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। बिल्कुल नाज़रीन, हादसे में 26 सालन जो मजनू जावरी फौत थी वियो आहे। संदसि भेण ऐं भाणे जो ज़ख़्मी आहे। हम असां ख़बर शेयर पिया कयूं। नौजवान भेण अलाए रखी ऐं भाणे जे रावल जी दवा वठी वापस अची रहियो त हादसो पेश आयो। खबर असां शेयर कंदा हलूं। अहम ख़बर है हादसे के नतीजे में 26 सालन जो मजनू जावरी फौत थी वियो आहे। संदसि भेण ऐं भाणे जो ज़ख़्मी थी पिया आहिनि। नौजवान भेण अलाए रखी ऐं भाणे जे रावल जी दवा वठी वापस अची रहियो हो त हादसो पेश आयो आहे। पुलिस ट्रैक्टर ट्राली के तहवील में वठी छॾियो आहे। ड्राइवर के गिरफ्तार करे वरितो आहे। तफसील मालूम करासी भिरिया सिटी में राणा अब्दुल सत्तार का। जी राणा अब्दुल सत्तार, अपडेट कजो केड़ा तफसील है। जी बिल्कुल, भिरिया सिटी में जो क़ौमी शाहराह ते गोठ निबड़ो भट्टी लग वो असां भरियल ट्रैक्टर ट्राली जो मोटरसाइकिल सवारन के जोरदार टक्कर थियण के नतीजे में कंडियारो के गोठ खुदा बख्श जावरी वासी 26 साला नौजवान मजनू जावरी भिरिया सिटी में पांजी भेण अल्लाह रखी जावरी ऐं मासूम बारड़े रावल सां गॾु पंहिंजे भाणके जी दवा वठी वापस गोठ वञी रहियो हो त वो असां भरियल ट्रैक्टर ट्राली जे जोरदार टक्कर थियण के नतीजे में नौजवान मजनू जावरी जेको आहे खॾे ते इसी बाट जी फौत थी वियो। जॾहिं त संदसि भेण मुस्मात अल्लाह रखी ऐं नंढड़ो मासूम रावल जेको आहे उहे ज़ख़्मी थी पिया। बे पासे इतला ते भिरिया सिटी पुलिस वाक़ई हादसे वारी जाइ ते पहुची ज़ख़्मी नींगर ऐं औरत के ऐं फौती जो लाश खणाए जेको आहे भिरिया सिटी पोस्टमार्टम लाइ मुंतकिल कयो। जी ठीक है राणा अब्दुल सत्तार, वॾी महिरबानी अव्हांजी तफ़सील खां आगाह करण लाइ।